नाज़रीन, हैदराबाद खां ख्याल कयो। हैदराबाद जे सिविल अस्पताल में इंतजामिया जी मुबैना नाअहली सबब ज़ख़्मी नीगर जे थियण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। अस्पताल जे नाअहली सबब रोड हादसे में ज़ख़्मी थियल नीगर फरहान मल्ला खे फोती नीगर जे वारसनि पारां अस्पताल इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नीगर खे ॻणती जोगी हालत में मुंतक़िल कयो वियो। सिटी स्किन कराईंदे बिजली बंद थी वई। वारसनि जो चवणु आहे त अस्पताल जो अमलो मुख़्तलिफ़ शोबनि जा चकर कटराईंदा रहिया। नीगर तड़पी तड़पी ज़ख़्म जा सूर नसांदे फोत थी वियो आहे। वाक़िया खां कई पिया। हैदराबाद जे सिविल अस्पताल में इंतजामिया जी मुबैना नाअहली सबब ज़ख़्मी नीगर जे थियण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। अस्पताल जे नाअहली सबब रोड हादसे में ज़ख़्मी थियल नीगर फरहान मल्ला खे नाज़रीन अस्पताल इंतजामिया वारनि सिटी स्किन दौरान लाइट जो वञण सबब चकर कटाईंदा रहिया। फोती नीगर जे वारसनि पारां अस्पताल इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नीगर खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते सिटी स्किन कराईंदे बिजली बंद थी वई। वारसनि जो चवणु आहे त अस्पताल जो अमलो मुख़्तलिफ़ शोबनि जा चकर कटराईंदा रहिया। नीगर तड़पी तड़पी ज़ख़्मनि जा सूर नसांदे फोत थी वियो। हैदराबाद जे सिविल अस्पताल में इंतजामिया जे मुबैना गफ़लत सबब ज़ख़्मी नीगर तड़पी तड़पी फोत थी वियो आहे। हैदराबाद का टीवी न्यूज़ रिपोर्टर शब्बीर अबड़ो लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिविल अस्पताल हैदराबाद में इंतजामी नाअहली के नतीजे में रोड हादसे जो शिकार एक नीगर फोत थी वियो आहे। फोत थी वियल नीगर जे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। टंडो अलायार जे ॻोठ हाजी मीरपार जे रहवासी नीगर 16 विरन जे फरहान पुट गुलाम मुस्तफा मल्ला खे रोड हादसे में ज़ख़्मी थियण खां पोइ हैदराबाद जी सिविल अस्पताल आंदो वियो हो। अस्पताल में बरसात दौरान एमरजेंसी वारे शोबे जी बिजली बंदिश जो सिलसिलो जारी रहियो। बिजली जी बंदिश ऐं अमले जी खोट जे करे हिसास नौयत जे आयल मरीज़ जा सिटी स्किन ऐं ॿियूं टेस्टूं न थी सघियूं आहिनि। ॻणती जोगी हालत में आंदल नीगर जी पहिरियां एमरजेंसी वार्ड मां सिटी स्किन कराईंदे बिजली बंद थी वई ऐं सिटी स्किन न थी सघियो। तंहिंखां पोइ नीगर खे हलंदड़ बरसात दौरान 10 नंबर वार्ड वटां सिटी स्किन शोबे मां सिटी स्किन कराइण जो चयो वियो। बिजली जी बंदिश ऐं अमले जे खोट जे नतीजे में वसंदड़ बरसात दौरान मरीज़ इलाज जी सहूलियत लाइ तड़पंदा रहिया ऐं संदन वारस परेशान थींदा रहिया। सिविल अस्पताल जी इंतजामिया जी दावा जी उपसड़ अस्पताल जी एमरजेंसी वारे शोबे में बिजली जी अख बूट जारी हुई ऐं अमले जी खोट जे नतीजे में मरीज़ पंहिंजे वारे जो इंतज़ार कंदा रहिया। सिटी स्किन में मुख़्तलिफ़ एक्सरे ऐं टेस्टन कराइण में मुश्किलातूं पेश आयूं। नीगर जे फौत थी वञण खां पोइ नीगर जे वारसनि अस्पताल इंतजामिया मथां लापरवाही जो इल्ज़ाम हणंदे एहतजाज कयो आहे। उन हवाले सां नीगर जे वारसनि जो चवणु आहे त अमलो ऐं डॉक्टर बिजली बंदि थियण ऐं स्टाफ जी खोट जे करे ॻणती जोगी हालत में आयल नीगर फरहान खे ज़रूरी टेस्टन ऐं एक्सरे जे लाइ मुख़्तलिफ़ शोबनि जा चकर कटराईंदा रहिया ऐं नीगर तड़पंदो तड़पंदो ज़ख़्मनि जा सूर नसांदे फोत थी वियो आहे। जी शबीर, इहो ॿुधाईंदा हलो त तव्हांजी अस्पताल इंतजामिया सां का ॻाल्हि ॿोल थी आहे हिन हवाले सां? जी बिल्कुल, असां बार बार चालू कयूं आहिनि अस्पताल इंतजामिया सां राब्तो करण जो, पर अस्पताल इंतजामिया पारां फोन अटेंड करण खां पोइ फोन बंदि करे छॾियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।